Subscribe to our channel SindhTVHD Drama and press the bell icon for the latest updates. Mashkiran jo Goth thai. Lalu, Mawali ke वठी आए जेको तोखे मरण खां पोइ तड़ कराए Mahar वेठो आ हाणे तूं मूंखे ॿुधा मां तोखे कुहाड़ी कन में हणा या नक में हणाए अरे पर मौलवी साहब असां त मिलो ताल बसा गंढायो तई अरे पोइ देर छो थो करी खड़ा न मौलवी खे साईं हलिया छो भली क्यों पड़दा लल्लू यू आर अंडर टेस्ट मां तोखे वल्लू एड्स जे कत्ल जे केस में गिरफ्तार थो कया सूत्री साहब अबा वलू त जिंदा बीठो आ ये तो कत्ल जो इरादो त कयो हो न वलू त मूंसां धोखो कयो आ मां तोखे कोन छॾींदुसि अरे मारी पाजी जान त चदा वल्लू के वणे न वणे विचार कर जरूर खणे अज पुटरा मुझा जानवर सिपाही यस सर मुझे मतलब बता मुझा जानबाज सिपाही नो सर ए नो सर जा पुत्र कलू के गिरफ्तार कर चलो बता भगवान की कोशिश कई थी एसपी साहब सर नौकरी था कयो अरे भजी वियो अल्लाह रे अरे मुझो है जेता कदोर के पकड़ो वल्लू तो के खबर आ मां दमे मरीज लखन करोड़ जा केस तो के आना चाह ना पानी ना बीड़ियां सिगरेटा गाल बुध हिमल चाह गुरा ये गोठ में भी तो काढे भी तो पकड़े दा जल्दी चाह क्या है वाली छाजी ता तो पानी में महागा हो इच्छा तो करी सोवाना ते पहुंचाने की कोशिश तो कया छा तो क्या अच्छा पिंग तो बदिया हाँ एड़ी पिंगे जो उन्हें में लुडण गम लाडाणू करे इंदसे लाडाण मतलब फोत थी विंदे हाँ मैं खुद कचीरो कया खुद कशी पर छो बाबे ढोलुआ जो एडो दुख दईया अरे बाबो बीमार आ अस्पताल दाखिला मरी थोड़ी वियो आ जो तू भी मरा न तो चाही बाबो तो सॼी उम्र अस्पताल में पियो हुजे अल्लाह कनो चाकू ही कोन थींदो अदा मां खुरपीअ लाइ तो खुद कशी कया खुरपीअ लाइ अल्लाह पी त मां तो रसो वन ते ॿधी अचां एॾे कुछ तो थी त मां खुद कशी तो कया हाँ माना तो तू अकेलो खुरपीअ खां इश्क लड़ाई न वाह मरण कैंसिल हल अॼु पक थी तू बाबे ढोलो जो सॻो पुट रही हो बि तो वांगुरु अहिड़ा कूड़ हणंदो आहे भली तू पाण खे फांसी न ॾे पर मां खुरपीअ लाइ पंहिंजे हथनि सां तोखे ज़हर ॾींदुसि इहो नेक कम मां कंदुसि तोखे मां पावर में फांसे मारींदुसि अरे हा वक़्तु ईंदो त पोइ ख़बर पवंदी केरु कंहिंखे थो मारे ॾिसजां न हा जेकॾहिं न मश्किरीअ जो मुक़ाबिलो थिए त केरु खटींदो मां खटींदसि ॿियो वरी केरु खटींदो बाक़ी हिन धनु ऐं बल्लूअ खे त मश्किरी अचे ई कोन धनु त वते त गिरबो हली नथो सघे मार पवेसि वाह पुटड़ी भाॼाई वाह मुक़ाबिलो मर्दनि में आहे मर्दनि में ॿुधा त केरु खटींदो मर्दनि में सूबेदार सूतली खटींदो सूबेदार सूतली त पाण ई चर्चो ठहियो पियो आहे इनखे त माण्हू ॾिसण सां ई खिल में बुटिजी वेंदा बाक़ी धनु ऐं वल्लू मां मुक़ाबिलो केरु खटींदो इहो धनु खटींदो पर मश्किरी त वल्लू घणी थो करे पर रेफली ॿई धनुअ जा आहिनि इन जे करे धनु ई खटींदो पर इहा त सरासर नाइंसाफ़ी चई बि तूं वल्लूअ जी हमराई कराइजांइ वल्लू वरी कहिड़ो चङो मुड़ुसु आहे जेकॾहिं न वल्लू ॻोठ जो चङो मुड़ुसु थियो त ॻोठ जो ॿेड़ो ई गर्क थी वेंदो वल्लू चवे थो त मां वॾी तब्दीली आणींदसि भाॼाई इहे सभु चवण जूं ॻाल्हियूं आहिनि करण जूं न थी सघे इन मुक़ाबले में असां हिसो वठूं ऐं मां खटी वञा थी सघे थो छा तव्हां ॿई भाइर पक सां खटींदो छो त तव्हां खानदानी मश्किरा आहियो ॿियो त ठहियो पर भाणे ॾितल जो वाक़ई मश्किरी ठहियल आहे भाॼाई नंढा ॿार त ॾितल जो बूथ ॾिसी ऐं डिॼी वेंदा ईअं त जेकॾहिं मुंहिंजी ओचितो ॾितल ते अखि पइजी वेंदी आहे न त मुंहिंजियूं ई दाऊं निकिरी वेंदियूं आहिनि त पोइ ठीकु आहे मुक़ाबले वारे ॾींहुं मैदान में मां बि लहंदुसि जेकॾहिं मुक़ाबिलो खटे वियुसि त पोइ मां चिलकणी सां शादी कंदुसि अञा इहा चिलकणी तोखां न आहे विसरी छॾ चिलकणीअ जी पचर वञी कम धंधे जी कर ॾोकड़ पैसा कमा त भाणे ॾितल जा ॾंद हणायूं ॾिसी न ते सॼो फतो थी पियो आहे साहब हाणे मुक़ाबले जी तयारी कयो मुक़ाबले जी तयारी हा ॾिस आहे न मुक़ाबले जी तयारी
अरे वलू तो खां बि कमज़ोर आहे जेकॾहिं फूक ॾींदोमांसि न भित में लॻी छेतियूं थी वेंदो मां कुश्तीअ जे मुक़ाबले जी ॻाल्हि न पियो कयां मां मश्किरीअ जे मुक़ाबले जी ॻाल्हि पियो कयां मश्किरे जे मुक़ाबले जी मां तयारी छो कयां मां त खटियो वेठो आहियां तूं ऐं टोनी मुंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾींदो छा सेठ साहिब असांजो जेको फ़ैसिलो आहे न उहो ईमानदारी ते मुश्तमिल हूंदो ई पोइ भले हर भरू असांखे मथां चवी त तो मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो छो न ॾिनो आहे मां नौकर ज़रूरु आहियां पर मश्किरो बि आहियां मूंखे ख़बर पवंदी आहे पोइ बि इहो वलू मूंखां ॾाढो न आहे चर्चो ई हिकिड़ो हणंदोमांसि ॻाल्हाइण विसरी वेंदुसि ओ भाउ हू बि घटि न थई वलू ॻाल्हि खे मामूली न सम्झजांइ अच्छा त पोइ ठीकु आहे मां तयारी कयां थो शुरूआत ई तोखां थो कयां लालू तूं बीठो ईअं ई चर्चे में सवाद न आहे अबू जी अबू समझे ही स्टेज आहे साम्हूं माण्हू वेठा आहिनि एक्टिंग करणी आहे भली एक्टिंग करणी आहे न त किथां मोचड़ो ईंदो किथां बेदो ईंदो किथां टमाटो ईंदो ई वठ बाबल अबू जी अबू ही छा है अबू ही माइक आहे खाई छॾ न मुंहिंजो मतिलबु आहे हथ में छॾ हाणे छा कयां बाबल हाणे उहो शेर पर जेको मूं मवाली जे साड़ में तोखे यादि करायो आहे शहरी हुआ हथ में डंडो मथे में कूटो ॼण मुंहं ते फूटो ते हेलिड़ी बंदूक तुंहिंजो ठका बाबल ईअं न थोरो अंदर में मज़ा पैदा कर जीअं बूथ किनो अथई न अॻु में ई अञा वधीक किनो कर ईअं चेॿारा कढ ऐं परे खां ईअं लॻे ॼण खूनी माण्हू पियो अचे बिना ॾंदनि जे हा वराए था चोसि डबल था कयुसि हथ में डंडो मथे में कूटो ॼण मुंहं ते फूटो हेलिड़ी बंदूक तुंहिंजो ठका बाबल ईअं कम खे पट छिकेर कम खे छिकेर ऐं स्टेज ते अचण बि तुंहिंजो मज़ा आया हुजे केॾीमहिल हीअं हा ठीकु आहे हाणे हू साथिया रोका कोन कयो हेलिड़ी बंदूक तुंहिंजो ठका बाबल पहिरीं लतीफ़ा त यादि कर पोइ खाका करासीं लतीफ़ा यादि बाबा हर चओ प्रैक्टिस कर जेकॾहिं स्टेज ते विसरी वेई न त पोइ टमाटा बेदा समझी थो न के सघे अरे प्रैक्टिस कराए त मुंहिंजा पखर कढी छॾिया अथई वलू कंहिंखे वणे न वणे विच वांगुरु ज़रूरु खणे इहो लतीफ़ो आहे ॿियो ई छा लतीफ़ा आहे अरे बाबल इहो जुमिलो माण्हुनि लाइ चिड़ थी पियो आहे चिड़ हाणे मश्किरनि जे ॻोठ जे राइटर खे माण्हू फोनूं था कनि त हिन वलूअ जे वात मां इहो जुमिलो कढो या वलूअ खे ई कढो ईअं था चवनि कूड़दार वराए था कयूंसि भला बाबल इहो वराए सराए आहे छा ॿीहर कर तोखे त ख़बर आहे न मूंखे सभु माण्हू सूतली साहब चवंदा आहिनि ही मां छा पियो ॿुधां मिस्टर धनु धोबी छा थो ॿुधी मूंखे त कुझु ॿुधण में कोन आयो मां ॿोड़ो थी वियो आहियां छा सेठ धनु मूं ॿुधो त तूं मश्किरीअ जो मुक़ाबलो कराए रहियो आहीं इहो सच आहे बराबरि सच आहे मां त तारीख़ बि रखी छॾी आहे हिन सूमर ते मश्किरनि जो मुक़ाबलो थींदो तोखे बि दावत आहे धनु धोबी तूं इहो मुक़ाबलो कंहिंजी इजाज़त सां कराए रहियो आहीं सूतली मां मश्किरनि जो मुक़ाबलो बि करायां मायुनि जो मुजरो कोन थो करायां जो कंहिंखां इजाज़त वठां तूं ही मूंसां कहिड़े लहजे में ॻाल्हाए रहियो आहीं तोखे ख़बर न आहे त मां हिन हद जो अमलदार आहियां मां छा कयां तव्हांजी इज़त ऐं दबदबो तव्हांजे ऑफिसरनि विञायो आहे अॻे सिपाही ईंदो त असां जहिड़ा वॾेरा उथी बीहंदा हाणे अव्हां जहिड़नि ऑफिसरनि सिपाहियुनि खे वॾेरनि जो ज़ाती मुलाज़िम बनाए छॾियो आहे हर वॾेरे जे दर ते ॿ सिपाही हिकु कमदार ऐं हिकु मुंशी वेठो आहे सचो ई सेठ धनु धोबी तो त मुंहिंजे फटंदे यार टेंचर हारे छॾियो ॿियो असां पघार खाऊं अवाम जे ॾिनल टैक्स मां ऐं हिफ़ाज़त कयूं टैक्स चोरनि जी छल न को टैक्स चोर रस्ते ते थो निकिरे सॼे हद जी पुलिस रस्तो साफ़ कराइण में पूरी हूंदी आहे ॿुॾी मरणु घुरिजे असांखे हाणे ॿुधा सूतली साहिब असां मश्किरनि जो मुक़ाबलो रखूं या न रखूं छिके रख सेठ धनु मां बि हिन मुक़ाबले में शरीक थींदुसि ऐं मां हिन दोस्तनि खे बि दावत ॾींदुसि त असांजी मश्किरी जो मुक़ाबलो ॾिसण न विसारींदा हाणे तूं जीअं आयो हुई तीअं वञी सघी थो सेठ धनु तो पाण त चयो त जीअं आयो हुई तीअं वञी सघी थो मां आयो त हेॾां हुउसि न ठीकु आहे मश्किरन जो ॻोठ अथई खबरदार मिठल
अॼु तूं मुंहिंजे हथां मरी वें। बोल मां मरी वियो आहियां हैं? मूंखे ख़बर न आहे छो अञा तोखे मारियो कोन थम 2 मिंट अञा आहिनि तोखे ॻाल्हाए पोइ तोखे मारींदुसि ऐं तोखे मारींदुसि ख़बर पवंदई। हेॾे मूं तोखे कयो छा रे मां धाणी आहियां पुट मां कहिड़ी तव्हांजे घरां लस्सी चोरी कई आहे जो मूंसां विड़ी थो। अरे मां धाणियो पुटां अरे न अंधा मां घोमा जो पुटां उहा अलॻि ॻाल्हि आहे कॾहिं कॾहिं बाबे खे फिरनो थी वेंदो आहे यको पे फिरंदो आहे मां धाणीअ मोहर पर आहियां घोमा जो पुटु। देखो हाणे परे थी मां वञा चिलकणी मुंहिंजो इंतज़ारु कंदी हूंदी मां वञी हुन सां मिलां। ॻाल्हाई थो या गऊं थो चारे ख़बरदार जो इहा ॻाल्हि कई अथई दुनिया सॼीअ खे ख़बर आहे चिलकणी मां समेत असांजे घर अची रहे खाए पीए असांजो थी इश्क बि असां सां कंदी हिन छा कंदी लाटूअ बूठो। अरे हा मूंखे ख़बर आहे अॼुकल्ह चिलकणी तव्हां वटि रहे थी हाणे तव्हां कुंवारे था थियो। मिठल मां चवां थो त चिलकणी जी पचर दिमाग़ मां कढी छॾ न त तूं मूंखे सुञाणी न त मां मछरीअ खां पोइ सफ़ा रिढ नशो करे चुन च एॾो बेइज़्तो कंदो साईं नकूं ॾेई त ॿुॾी मरंदे पर इन जे करे तरी वियो। ओ मवाली मुंहिंजी बेइज़ती न कर तोखे ख़बर न आहे असां इज़तदार माण्हू आहियूं खानदानी मूंखे ख़बर आहे त चिलकणी तुंहिंजी भेण आहे उहा गैरत जो मसलो आहे चिड़ंदे त तूं ज़रूरु न। ख़बरदार मिठल चिलकणी खे मुंहिंजी चोरीअ भेण न बना छो त अञा सेठाणीअ बाबे सां शादी न आहे कई। हा जॾहिं थी वई त पोइ थी सघे थो त भेण थिए पर उन खां अॻु में मां कंदुसि चिलकणी सां शादी ऐं शादियूं तक़रीबन वाइंडअप में थींदियूं पिया कुझु शर्म कर कुझु हया कर अञा ड्रामो सवा खां टपियो मथां हिन महिल बंदि कराइण थो चई। न ड्रामो त ला कंदो 500 किस्तूं हलंदो पर तूं गैरत छो थो करी? गैरत छो थो कयां अरे गैरत असांजो खानदानी पेशो आहे असां वॾा गैरती हूं पीउ पुट पर इहा ख़बर न आहे गैरत रहे किथे जी छो त मां पाण चिलकणी जे चक्कर में आहियां। बस कर चक्कर में ईंदे त बकर थी वेंदे बकर। हाणे मां तोखां लिकी चिलकणी सां मिलंदुमि हट परे थी मां वञा पंहिंजी चिलकणी ॾे। मूंखां जॾहिं केरु नथो छो मुंहिंजो बूथ सफ़ा मासूम आहे हाणे पाण खे खून खार कयां कॾहिं माण्हू टिजनि बगी जेके दाबो थो ॾियां मोतबर हलियो थो वञे अॼु खां पोइ बूथ खे चिॿो करे छॾिबो या मांडारे में वञी हथ जा ॾे फूल खणनि बूथ ईअं थियनि पोइ टिजंदा। अबू जी अबू भोग भलो हुजे या न हुजे पर तूं वात पाड़े वॾा ट्रह कढी जाए भला हीअं अबू इहो तूं खिली थो या घोड़ी चांवर थी खाए? मुंहिंजो मतिलबु आहे बाबल घणा माण्हू रीस ते खिलंदा आहिनि पोइ भली भोग में कुझु हुजे या न हुजे त पोइ छुटल ई अहिड़ा टहक ॾींदासीं अहिड़ा टहक ॾींदासीं जो इहो भारत वारो सिंधू बि परेशान थी वेंदो त पोइ बाबल भोग शुरू कयूं त पोइ ठीकु आहे बाबल जाओ या भजी आयो ही तू जाओ या तुम्हारा बैठे तो के नीलामी कोट में छटे कटियो बाबला यो नक को या फेसबुक ते लाइक यो निशाना तू बाजो नक तो जब स्टी दे बाइक ये दंद तो या भार ढोर वाली दादारी अरे मेरे ये चर्चो अरे मैं चर्चे देख रहा बाबा इजरे जाओ ना तेरे दाई बेचारी परेशान थी गई पेट में लंगूरो के जावा लंगूरो बाबला तू जाए है तो कुल के धन हड़ताल कही तो सजी छबड़ ही खाई भी तो असा चा खाई दासी बड़ा दो नडिए का तू मुख तो पे बड़ी छबड़ काटती बने बस हाणे सुभाणे प्रैक्टिस कंदासूं यो कूड़ो खिली खिली मुखे तो मथे में सूर पे जियो शाबाश है सिद्धू के जो बकला का पूरा या पे थी पे अबू खिलण जा खोड़ सारा पैसा वठंदो आ छा तू बरा समझी इहो मुकाबलो खटे ईंदासीं बाबा जेकॾहिं खटे वियासीं त वाह वाह जे न खटियोसीं त बैठक त पंज आहिनि हिक ॿिए खे ॾिसी चेॿारा कढंदासीं छो न खटींदासीं
अरे वल्लू के खेवड़े न वड़े विचा यो 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 ए जुमलो त मुखे मुकम्मल करण देन भागा बाबला इसते ते बेंदे हे था आम यो यो घोड़ी घोड़ी करे सके दी अरे तू छो तो खिली अगर मैं तो खिलियो पर तू बुला तू छो तो खिली मां पंहिंजो ब्लड प्रेशर नॉर्मल करण लाइ खिलियो आहियां तू छो तो खिली तू खिलण मां बू चढ़ो तो करी ना जो दिसण मां खिल दिए जे ठीक आहे ॿुधा कीअं अचणो थियो हवाला ॾे हाल वाल खेर मां इन जे करे आयो आहियां जो मश्करनि जे मुक़ाबले में मां हिस्सो वठण थो चाहियां पर मुक़ाबिलो ॿिनि माण्हुनि में थींदो आहे टिनि में न मुक़ाबिलो टिन में थींदो आहे मुक़ाबिलो 5 माण्हुनि में थींदो आहे इज़त सां मूंखे मुक़ाबले में शामिल करणु त न त तूं छा कंदे मां ॾाढो किनो माण्हू आहियां गंद कंदो आहियां तूं गंद करे मां साफ़ कराए छॾींदुसि पर तोखे मुक़ाबले में शामिल कोन कंदुसि जनू जे करे मूंखे तो मुक़ाबले में शामिल न कर मां गोठ छॾे हली वियुसि असां त ख़ुशि आहियूं तो मां जान छुटी पर तूं आहीं चिचड़ जेसीं ताईं तुंहिंजी मुंठी न मरोड़ बि न तूं जान कोन छॾींदी ठीकु आहे मां वञां थो मां शाम जो मोटी ईंदुसि गोठ तो छॾे बेपितो अस्सलाम वालेकुम शर्म कोन थो अचे न बिजली वारो आं असांखे शर्म ईंदो ई कोन्हे पर ॾे हाल हवाल सलाम में शर्म जहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजो मतिलब त पराई नियाणियुनि खे सलाम थो करी सलाम करण त सुठी ॻाल्हि आहे पर असांजे ॻोठ में औरतुनि खे सलाम करण ख़राब ॻाल्हि आहे ख़राब त कुंडी हणण बि आहे पोइ छो था हणायो आम माण्हू थंभे ते चढ़ण जी जुरत नाहे कंदो इहे कुंडियूं बि त तव्हां पाण था हणी ॾियो न बरोबर इहा ॻाल्हि बि सही आहे तव्हांजी हा हाणे भला तव्हांजी तबियत कीअं आहे ऐं ॿुधो में तव्हां ख़ुदकशीअ जी कोशिशि कई हा बसि मूंखां इहा ग़लती थी वई अम्मा जे ज़िद में अची मां इहो ग़लति क़दम खयो हो हिकिड़ी ॻाल्हि चओ तव्हां ॾाढा ख़ूबसूरत आहियो हा हा उहा त मां आहियां पर बसि कॾहिं गुरूर नाहे कयो हा इहो त मां बि ॾिसां थो न ते वाङण जहिड़े मिठल ख़ुदकशी करी आहे काका कुंडाई काको कुंडाई न कुकू कुंडाई चयो न जेको बि आहीं इहो यादि रख चिलकणीअ जो साह मिठल में अथई ओ चरी साह ते कॾहिं वेसा न कजां पंहिंजो साह बि परायो अथई पक जे करे नथी अचई न भली थंबे ते चढ़ी ॾिस मां छो थी थंबे ते चढ़ां बसि हिकु दफ़ो ग़लती थी वई न अलाह माफ़ी ॾियण ॿीहर न कंदसि मिठल केॾो बि भलो हुजे न पर उन खां वधीक सुहिणा सेबता ऐं भला माण्हू पिया अथई ऐं हा नौकिरनि वारा नौकिरीअ वारो हुजे या मुल्क जो बादशाह मिठल जे आॾो नो लिफ्ट वॾो आयो हल मिठल करेले जहिड़े करे पाण न किथे मारे विझी ऐं इन खां भलो थिए त मरी वञी हा रैस कलू खान काॾे वई तुआरी रैस पाई अॼु पंहिंजी ज़मीन ते पाण मज़दूरी थो करे काॾे विया उहे तुंहिंजा टट टांगर गोबाटा ज़मींदार अॼु पायां साल खरियो आहे उमिरि कान्हे खरी ॾिसजांइ हिकु ॾींहुं वरी घाट ऊचो करे हलंदुसि कलू खान सेठ धनुअ सां पिटाइण वारनि जो इहो हशर थींदो थी जेको तुंहिंजो थियो आहे धनुअ सां मूं कॾहिं बि नाहे फिटायो पर तव्हां जहिड़ा नालती चमचा विच में अची कम खे ड्राहींदा आहिनि अरे ठहियो चमचो आहीं तूं असां वॾा कपगीर आहियूं वॾे गन वारा अरे वञी धूड़ पा मुंहिंजे घाटे में जी छो लॻो हुई तो जड़न कपगीरनि सां ॻाल्हाइण बि असां पंहिंजी बेइज़ती सम्झंदा आहियूं हाणे हल डर वांदा जी असांजे घाटे में था लॻनि वञा थो मूंखे बि अहिड़ो शौक़ु कोन्हे तो जड़न सुञनि सां ॻाल्हाइण जो अरे हल टर न त भूख ॾेई उॾाए न छॾे त सही ख़बर पवे या किनी बटरी जा लिका किना दंद मश्किरन जो गोठ थई
अरे छा थियो आहे असां कंदो थो जी छो छा आहे साहब खड़को जवी छा थो छा जो खड़को 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 थोरो खड़को घणो शरको बंगले में खड़को हूंदो चोर किड़िया हूंदा बंगले में बाबा चोर में खड़को 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 शर शर खड़को चोर में खड़को इहो हवा जो खड़को हूंदो ॾाटरे जो खड़को हूंदो साहब चोर में लांतीअ जो खड़को लांती आयो आहे वलू अची आयो आहे वलू अॼु पी जी बि जाइ कान्हे का उन खां ज़ोर आहे वलूअ खे 2 पेर आहिनि के 4 पेर आहिनि 4 पेर माना मिरू आयो आहे अम्मा ख़बर अथई अॼु ॻोठ में वॾो मलाखड़ो थियण वारो आहे छोकिरीअ कुल कर मश्किरा भला मलाखड़ो छो कंदा जीअं ॿिया माण्हू कंदा आहिनि मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾ कॾहिं बि खदड़ा धाड़ेल न आहिनि थींदा ऐं मश्किरा पहलवान न थी सघंदा अम्मा इहो मलाखड़ो न मश्किरे जो मुक़ाबिलो आहे सेठ धनु ऐं वलूअ जे विच में इहे त ॿई धगा आहिनि इन्हनि खे कहिड़ी ख़बर त माण्हू खे कीअं खिलाइबो सेठ साहब त हा करे अचे फाथो आहे ऐं शर्त बि वॾी रखी अथनि चवनि था जेको खटे वेंदो ॻोठ जो वॾो उहो ई थींदो अल्लाह जेकॾहिं वलू खटे वियो त सम्झ ॻोठ जो बेड़ो ॿुॾी वियो अम्मा तयारी कर लालू चयो त शाम असां बि हलंदासीं छो त मश्किरनि जी इज़त जो सवाल आहे अम्मा ठीकु आहे जेकॾहिं सभु हलंदा त पोइ असां बि हलंदासीं अम्मा ख़बर अथई इन मुक़ाबले जो रेफरी केरु आहे न केरु आहे अम्मा लालू ऐं टोनी लालू रेफरी आहे ऐं टोनी जज आहे हाणे जेकॾहिं वलू खटे वियो त पलांद में वलू सां ॿिए मुक़ाबले में को अची सघे थो छो इन मुए सां मुक़ाबलो मां कंदसि मुए जो मुंहुं त ॾिस त तगार जो तरो लही वियो आहे अम्मा शुक्र कर जो हाणे कैमराऊं निकिरी पयूं आहिनि न त वलो जो पुटराणो चवे आ त ॾाढो असांजो माण्हू हुओ सियाणा सही चवंदा आहिनि पराए खे वराए हण वर में त बि पेर ॿाहिरि चिलकणी हूं तुंहिंजे लाइ छा छा न कयो पंहिंजा कपिड़ा विकिणी तुंहिंजो इलाज कराइनि तुंहिंजा सिंग हाणा रवा धोतम बदिले में तूं मूंखे छा ॾिनो बेवफ़ाई बेवफ़ाई तूं बेवफ़ाई हुआ प्यार मूंसां तूं करी वरी साह के ॿिए की तूं ॾे ॿुधाए केरु आहे उहा जंहिंसां तूं एॾो प्यार थो करी ऐं उनखे वरी बेवफ़ा बि चए थो उहा बेवफ़ा तूं आई बेवफ़ा बेक़दरी मूं तोखे दिलि ॾिनी तो मूंखे दाल बि कोन ॾिनी मूं तोखे प्यार ॾिनो तो मूंखे पालक बि न ॾिनी ईअं न चओ मुंहिंजा पारू था पिरी मां तुंहिंजी मुछुनि तां घोर वञा मूं तोखे हिन शीदनि जे मंगण कुकू कुंडाईअ तां कचहरी कंदे ॾिठो आहे तोखे बादी थी मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त तोखे ग़लति फ़हमी थी आहे मिठल छापी चई हिन कारे कुकूअ खे त मूंखां वधीक ॿिया बि सुहिणा माण्हू आहिनि त पोइ छा थी पियो सुहिणा टुह पटनि ते पिया आहिनि पर उन्हनि खे त को थुके बि नथो मिठल भली सुहिणा हज़ार हुजनि पर मां प्यार त तोसां कयो आहे न सची तोरा न कुकड़ जा आना मिठल मां प्यार सिर्फ़ तोसां कयो आहे मूंखे भरोसो करणु सिख जेकॾहिं प्यार न अथई न त पोइ बयानु वापसि ॾे माफ़ कर चिलकड़ी मां वहम में वही वियो ख़्याल सां वहंदो कर मिठल ईअं न थिए जो मां तुंहिंजे हिन वहमनि वारी बोड में ॿुॾी वञा न ईअं कोन थींदो हा ईअं कोन थींदो करे अलाए कहिड़ी ॻाल्हियूं थो वरी मुंहिंजो जान थो कढे साहब मां बनी त थी आयो आहियां लांती अञा जोर में खड़को पियो थो करे तव्हांजे चवण मुताबिक़ सूत्री साहब उन सां गॾु सिपाही उन्हनि ॻोठ जे माण्हुनि खे खड़के खां पासे कयो आहे जोर खां तरे छॾियो आहे ऐं उन सां गॾु कुझु ॻोठ जा माण्हू उते मौजूदु आहिनि मूंखे सम्झ में कुझु न आयो त पोइ साहब कुता साहब मूं चयो त इहो जेको लांती अंदरि खड़को पियो थो करे इन जे लाइ माण्हू कुझु बि न आहिनि इन लाइ कुता घुरायो कुता मुंहिंजो मतिलबु कंहिं वटि सुजनी हा मुंहिंजे सोरे कलूअ जी कुतनि सां वॾी वाक़ियत आहे उन्हनि बिरादरी अथसि बाक़ाइदे खाईंदो पीअंदो वञनि था हिकिड़ो मिनट करसो हलो चा कुता मतिलबु चा कलू लालू जुअर जे ॿाहिरां बीठो आहे जिथे खड़को आहे ऐं हमरा बि घुरा अथमि ॻोठ मां अंदरि मां बि वियो हुउसि पर खोप पियो थिए भॼी आयुसि ॿाहिरि मां ऐं सेठ न अचूं था वारो कर घुरा कुता घुरा चा कलू कुता घुरा हा तव्हां अचो घुरायां थो कुता हा ठीकु आहे
साहब चाचे कलू वारा चोर वटि मौजूदु आहिनि ऐं चवनि था चोर में रुगो खड़को आहे। ओ हलाऊं साहब। हा हलो हल हल खड़को वॾो आहे। ड्रामा सोप सीरियल मशकिरन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।